Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरा से सांजे अदालीमा मुझा भा पाण बई सगा भायर आहियूं इहा खणी ॿी ॻाल्हि आहे पर मां तुंहिंजे करे मौत जे मुंहं में जो हले वियुसि न त पोइ मितेरीअ जो छा थींदो। अता हरू बुरू तो परेशान थी मां वेठो आहियां न मितेरीअ जे लाइ। मूंखे अॻु में ई पक हुई त तुंहिंजे मन में खोट आहे। हा मूंखे त अहिड़ी थी कवड़ अचे जो अदा ख़बर तूं ग़लति न सम्झ। ॾिस तूं सोच थोरो सोच दिमाग़ वॾो करे सोच। 10 लखनि जी ॻाल्हि आहे 10 लखनि जी 10 लख। हा जे 10 लख मिलंदा त पोइ तूं वञ नी। ठीकु आहे तूं भले न वञ तुंहिंजो साह न वञे मां वेंदुसि मां। ॾिस मटेरी ॾिस इन्हनि जो अंदरि असांजे लाइ कॾहिं बि साफ़ न थींदो। इहे असां ॿिन्हिनि खे मारण था चाहिनि। हा लीने जो बदिलो वठण जे लाइ। हा रोलू तूं सही थो चई। हाणे त मूंखे बि इहो ई शक थी पियो आहे त जेको असां हिन लीमे ते इल्ज़ाम हयो न ही उनजो पलांद करण था चाहिनि। इहो जेको लीमो अथई न इहो वॾो शैतान माण्हू अथई। ही ख़बर खे बेवकूफ़ थो ठाहे पियो। ख़बरनि जी ॻाल्हि खे सम्झे नथो। अदालीमा हल त हाणे हलूं इन्हनि वटि। ॾिसींदो इहो थप्पिर जेको सॼो ॾींहुं ॾंदण फिरे वात में। हा इहो थप थी ने वात में तॾहिं इहो ॾंदण हर वक़्तु न से गॾु हूंदो अथई। कन भरे भरे मितेरीअ जा जेके आहिनि न इनखे जेको असांजे मथां ॾाढो इनखे बखील करे छॾियो अथई। अदा ख़बर इहो निभागो रोलू जॾहिं खां हिते आयो आहे न त असांजे लाइ मुसीबत ई मुसीबत लाइ ॾिनी अथसि। ऐं हिते न हो न त असां केॾा न ख़ुशि हुआसीं। हा अदालीमा इन रोलूअ ते कावड़ त मूंखे ॾाढी थी अचे पर पहुची नथो सघां। सुरठ हाणे जेको थियो तूं उहो सभु विसारे छॾ। हिन में न मुंहिंजो ॾोहो न ई अम्मा बाबा जी का ग़लती हुई। सॼो ॾोहो न बचल खान जो ऐं फिल्म बि हुनजी खीची में पई। हाणे मूंखे ख़बर आहे त पुफी माठ करे न वेंदी। हूर जा दुख ऐं सूर ॾिसी समूरी कावड़ मुंहुं मां लाहींदी। अम्मा ईअं छो कंदी सुरठ? इन में तुंहिंजो ॾोहो कहिड़ो आहे? ऐं इहो सभु क़िस्मत जो लिखियलु हुयो। जंहिंसां मुंहिंजो निकाह थियणो हो उन सां सांवल जो निकाह थी वियो। इन में तुंहिंजी त का ग़लती न आहे न वरी का मुंहिंजी ग़लती आहे। इहो बचल खान पंहिंजी ग़लती सज़ा पाण पियो भोगे। बचल खान छो लोड़ींदो? लोड़ींदी त हाणे हूर मोमल हूर जी ज़िंदगी ज़हर करे छॾींदी। सुरठ अलाह न कंदो जो ईअं थिए। अलाह कंदो त अधी हूर ऐं मोमल पाण में ख़ुशि रहंदियूं। राणा मर्द त ॿी शादी खे क़बूल करे वठंदो आहे पर औरत पंहिंजे मथां पहाड़ी बर्दाश्त न कंदी आहे। पर अधी हूर उन्हनि औरतुनि मां न आहे। ज़रूरु पाण खे संभाले वेंदी। खणी हूर पंहिंजे पाण खे संभाले वठंदी पर मूमल हूर जो पाछो सांवल जे मथां बर्दाश्त न कंदी। हिन करे हूर खे मजबूर थी सांवल जी ज़िंदगी मां निकिरणो पवंदो। राणा ख़ुदा न करे जो अहिड़ो ॾींहुं अचे। जेकॾहिं ईअं थियो त पोइ अधी हूर ज़िंदा रही कोन सघंदी। हाणे हूर जूं बददुआऊं असांजे घर जे मथां किरंदियूं रहंदियूं। ॾिसी इहा ॻोठ जी ॻाल्हि आहे। न्याणीअ जी ज़िंदगी जो सुवालु आहे। जेकॾहिं तोखे मामे सादिक जी न्याणी जे बारे में का बि ख़बर आहे यार असांखे ॿुधाए। तुंहिंजो ज़िमो मां थो खणा बसि न। ऐं मां तोखे को बि नुक़सानु पहुचाइण कोन ॾींदुसि। न दा सांवल मूंखे हुन जे बारे में का बि ख़बर कान्हे का। पोइ सादिक जो तुंहिंजे मथां शक छाजे लाइ आहे? इहो त सादिक खां पुछो न। जेकॾहिं सादिक ग़लति आहे पोइ तुंहिंजो ॾातूअ में कहिड़ो कमु आहे जो तूं हुन खां पैसनि जी घुर थो करी? इहो त मां ॿुधाए चुको आहियां न त मां ऐं अदा ख़बर रोलो जी जाइ खपाइण जे चकर में हुआसीं पर इन ॻाल्हि जी ख़बर त रोलो खे बि आहे। जॾहिं तव्हां जॻह खपाइण जो इरादो ई ख़तमु करे छॾियो त तूं ॾातूअ सां पोइ छो थो मिली? अदा इहा ॻाल्हि कंदे मूंखे शर्म थो अचे। ॾिस लीमा जेका बि ॻाल्हि आहे न उहा ॿुधाए। असल में ॾातूअ जूं बुरियूं नज़रूं भाॼे मितेरीअ में बि आहिनि। इहा ॻाल्हि असां रईस बचल खान खे बि करे चुका आहियूं पर ॾातू मुड़े ई कोन थो। बसि इन जे करे असां ॾातूअ सां मिलण वेंदा आहियूं मिंथ मेड़ करण जे लाइ। त पोइ हिन ॾातूअ सां मूं
मां पाण ॾींदुसि, पर जेकॾहिं अॻिते हली मूंखे का ख़बर पई न त तो वटि मामे सादिक जी न्याणी जे मुतलिक़ को बि राज़ हुयो ऐं तो मूंखां लिकायो त पोइ तोसां घटि कान थींदी। सावल, ओ सावल सावल सावल। और ॿाहिरि सॾ आहे? ठीकु आहे, मां ॾिसां थी। जी मामा सादिक। अम्मा, बाबा सावल घर कोने छा? न मामा, सावल त घर कोने, थोड़ी देर पहिरियां ज़मीननि ते निकिरी वियो आहे। ठीकु आहे ठीकु आहे, मां ओॾां ई थो वञा। ठीकु आहे मामा। हिन माईअ जे मन में बि अलाए छा आहे। जेकॾहिं इहो सादिक हिते ईंदो रहियो न त मुंहिंजो कमु भलो थी वेंदो। अम्मा ऐं बाबा अचण वारा थे, जीअं पुॼनि न हलण जी कजाए। हल हल राणा, हल त हलो। बस हल त हलो। तहां सां आख़िरकार इहो चक्कर कहिड़ो आहे? असां घर में अचूं था त तव्हां ॿाहिरि घर खां निकिता था वञो, असीं वञूं था त वरी तव्हां घर में वेठा हो या इर्क भिर्क पई थी पवे। मसइलो छा आहे तव्हां सां? बाबा वो ॿुधो कोन अथई त ॿ शींहं ॿेले में कोन था ठही सघनि। भड़िवा पुट भड़िवा, हाणे तूं पंहिंजो पाण खे शींहं थो सम्झी, लूमड़ीअ जा पुट। वॾी ॻाल्हि आहे, हाणे पंहिंजे पीउ लूमड़ खे बि अॼु तो शींहं करे छॾियो। अम्मा असां भोला ऐं लोमड़ी सही, शींहं त तूं आहे, तॾहिं त तोखां असीं पनाह था घुरूं। पुफी थी चवे जिथे मां हुजां ते मुंहिंजी बादशाही हुजे, पर ईअं न थींदो पुफी। तूं भले फुफड़ खे भोले वांगुरु नचा, पर असां तुंहिंजे इशारे ते नचण वारा न आहियूं। हाँ, ये छोरी चए छा थी? भोलड़ो बि बणिजी वियुसि, बांदर बि बणिजी वियुसि। हाणे सच ते चए थी, इन में को कूड़ आहे छा? ऐं तूं वरी पंहिंजो पाण खे शींहं थो सम्झी छा? अबा हाणे त अम्मा बि शाहिदी ॾेई छॾी, हाणे सोरठ जे जुमिले ते तोखे एतिराज़ न थियणु घुरिजे। ओ मीरन खे बि गराह लॻी, मूं चए त तूं मुंहिंजो पासो वठंदीअ, रहंदो तूं मुंहिंजे मथां आकरी। अरे हाय, हाणे सही ते जंग जो मैदान आहे, सो अमीरा तुंहिंजो तरफ़ वरितो ई कोन, ॻाल्हि कंदे कुझु थिए ई कोन थो। हीअ असांजो घर जंग जे मैदान खां घटि कोन्हे। पेर डाए सोरठ मला आखड़ो असल मची वियो, किथे हिननि जी तोपुनि जो रुख असां न राचे। हल हलो हलो, केॾा न चालाक आहे न, हिते छोरी चूचड़ी ॾेई पोइ इहो खिसकियो थी वञे। ई सॼी हिननि जी बाहि मतल आहे। मालिक तू भलाई कजा, बुखे पेट काण वञा थो, जे पैसा मिली था पवन त तमामु भलो। आयो बि अकेलो, तोखे त ख़बर सुनसान जगह कमंद बि आहे, तोखे पारता तू ख़ैर सां वापसि कजा मूंखे। जे पैसा नथा मिलनि, जे पैसा मिली पिया न त पोइ तव्हां पाणी ईंदुसि। जेकॾहिं हिननि मूंखे मारे विधो त हिते त मुंहिंजी को दाह को कब को न ॿुधंदो। अधो ख़बर भलाई किथे आहे, भाॼे में तेरी उहा भलाई किथे आहे। मालिक तू रहम कजा,
परवरदिगार पैसा न मिलिया त ॾाढी थींदी। तोखे पार था साईं जेकी भी तव्हांखे ख़बर पई आहे न उहा ग़लति पई आहे। मूंखे का बि ख़बर न आहे। कूड़ तो गलई जेका हकीकत सच सच ॿुधाए न त तोखे करम खान जे कहर खां केर भी बचाए कोन सकंदो। सच सच ॿुधाए, सच ॿुधाए। गुरजानी रेसो बारो खान भी हो जाए। खणी वञोस, वञी अंदर बंद कयोस। खणोस, टोपी के खणो। आदा साथी के तू हिते? मां त हिते रोज ईंदो आ। तू हिते कीअं? मां हिते इन करे आयो आहियां जो कूड़ ठाहिण जी कोशिश न कर। नान कूड़ अॻिते थी हलण जी कर। काॾे हला? हाँ काॾे हला? मुखो तो सवाल करे। तोखे कुछ ॾींहं मेहमानी खाराइणी आहे। मां कोन मां मानी खाया हलंदा त तुंहिंजा वॾा बि। अदा साथी धक्का था लगे अल्लाह जो कसम धक्का भला केॾां हलणो आहे? केॾां? हेॾां हीअं? हल अॻिते थी हला तो हल। करम खान, मां ॾिसां थो त तव्हांजे शक जो दाइरो मूं खिलाफ़ वधंदो थो वञे। दोबारा अहिड़ी त का बि ॻाल्हि कोन्हे, पर तुंहिंजी दिलि में जेको चोर वेठल आहे न, उन जे करे तोखे ईअं महसूस थो थिए। ऐं ॿी ॻाल्हि त तुंहिंजूं इहे जेके शकी नज़रूं उन्हनि मां अलाए छो मूंखे ईअं साबित थो थिए। मुंहिंजी दिलि में त तव्हांजे खिलाफ़ का बि साज़िश रिथियल न आहे। मुंहिंजे खिलाफ़ साज़िश रिथजाए बि न त हक़ बि न हक़ूं मुफ़्त में मारिजी वेंदे। ऐं वॾी ॻाल्हि त तुंहिंजो को दाद फ़रियाद बि कोन थी। ईअं सम्झ त ॼण सोभारो ॼाओ ई कोन हो। जंहिं ॾींहुं सम्झी न त मूं तुंहिंजे खिलाफ़ का साज़िश कई, हुन ॾींहुं अची मूंखे मारे वञा। मुंहिंजो खून तोखे माफ़ हो। तव्हां छा था सम्झो त मां तव्हांखे बख़्श कंदुसि, तव्हां ते रहम खाईंदुसि? न सोबारा न। ॿुधो कोन अथई त जहिड़ी करणी तेड़ी भरणी। अलाए
जे सुबुह खां वठी मुंहिंजो भाउ लीमो काॾे गुम थी वियो आहे। किथे ईअं त न आहे त हिन पीराणे ॾातू मुंहिंजे भाउ खे पूरो करे छॾियो हुजे। न न, लॻे थो त या लीमे खे पैसा मिलिया आहिनि, भरी पैसनि जी खणी शहर निकिरी वियो आहे। मतेरी ये खबर के जो चाहिए सुबह को वठी बज बजा लोग बैठा था क्यों नहीं तो वने क्यों नहीं तो वने क्यों नहीं तो वने क्यों नहीं तो वने लोगो ही तो करे इने मोए जी खबर पई हा त मां एतिरी छिती कान थिया हा। मतेरी जो को मां अंदाज़ो लगायो आ ना त हिन पाण लीमे खे काॾे गुम कयो आ। लीमे खे गुम करे हाणे थो करे ड्रामा। सुभाणे वरी इहा इल्ज़ाम तुंहिंजे मथां आणंदो या मुंहिंजे मथां आणंदो त तव्हां इन खे गुम कयो आ। हाणे जेकॾहिं कूड़ो इल्ज़ाम मूं मथां हयईं त तलाक वठण में देरी कान कंदसि। रोलू केड़ा थो में तेरी जा कन भरी दिल थी चवे त या ज़बान तुजी काराईअ सां कटे छड़िया। मां मतेरी त बा तुंहिंजे करे परेशान। सच? हा हा कसम सां ॾाढो परेशान तुंहिंजे लाइ तमामु घणो परेशान त तूं हिन घर मां कीअं पाड़ू पटियूं। अड़ी थी कावड़ अचे रोलू जो यो रंदो खणी तोखे कयां सिधो। इहा कावड़ पंहिंजे ॾाचूअ लाइ रख। मतेरी ॾाचू नहीं ॾाचू आ ॾाचू डाले ॾाचे वातू ॾाचू। हा इहो ई इनी ॾाचूअ लाइ वॾो आयो। एड़ी थी कावड़ अचे एड़ी थी कावड़ अचे साईं हिन खे बि कावड़ थी अचे। दादा रातू खाना हिते असां चाहियो बीठा हिते असांजो बीहणीअ चाहियो आहे। इहो लीमो कॾहिं बि न ॻोठ खां ॿाहिरि न ईंदो। हेॾी राणा पैसे जी जेकी लालच आहे न इहा ॾाढी बुरी आहे। लीमे खे इहा लालच ॻोठ खां ॿाहिरि ज़रूरु आणींदी। अदा हिकिड़े खून खे लिकाइण लाइ वरी असां ॿियो खून कयूं इहो लाज़मी आहे छा? ही वाट आहे कहिड़ी भला असां वटि एतिरा पैसा असां वटि आहिनि जो उनखे ॾेई करे उनजो वात बंदि कयूं। पैसा ॾियण त नामुमकिन आहे। न असां वटि पैसा थींदा न ॾींदासीं। पोइ जेकॾहिं लीमे जी ख़बर वात खोलियो त वधंदासीं हाज़िरियूं खाईंदा सॼी उमिरि जेल में गुज़री वेंदी। केॾी बि तूं कोशिशि करी न इहे गिदड़ ॻोठ खां ॿाहिरि असांखे कॾहिं बि हथु न ईंदा। रण कोशिश कयां थो त हू ॻोठ खां ॿाहिरि हथ अची वञनि पर जे ॻाल्हि गरी थी वई न त घर में घिड़ी करे बोरनि में बंदि करे खणी ईंदासीं। इहा बात जी ॻाल्हि आहे। हिन वक़्तु छा हुकुम आहे मुंहिंजे लाइ? हितां निकिरूं या अञा इंतज़ारु कंदे? भाग्य खे अचिणो हुजे हा न त सवेल अची वञे हा। मुंहिंजे ख़्याल में त हाणे इंतज़ारु अजायो आहे। पोइ कहिड़े तरफ़ निकिरूं? मुंहिंजो ख़्याल आहे त कुझु घड़ी हली होटल ते गुज़ारियूं चांहि बांहि पियूं थकु लायूं पोइ उते था सोचूं त राति कंहिंखे ॾारो ॾियूं। वठण में हिन जो ख़र्च त निकिरी अचे न। इहा ॻाल्हि यार कम जी कई अथई छो त मुंहिंजा खीसा बि ख़ाली आहिनि। हाणे हलूं था खुदन शाह वारी होटल ते हली था चांहि पियूं। रण तुम्हारी हालत साॻी मूंसां बि आहे। तौबा 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 बाबा तौबा ज़मानो ई बदिलजी वियो। अॻे नूरियूं हूंदियूं सस खे ॾिसी ख़ुशि थींदियूं त असांजी अम्मा आहे अम्मा आहे। हाणे त तौबा पहाड़ खे बर्दाश्त कंदियूं पर चवंदियूं सस असांजे साम्हूं न हुजे। पुपी जेकर तूं मूंखे पंहिंजी धीउ सम्झी हा न त मां बि तोखे पंहिंजी मां वांगुरु सम्झां पर तूं त मूंखे पंहिंजो वॾे में वॾो दुश्मन थी सम्झी। ऐं तूं दुश्मन न हुजी हा पोइ तोखे दुश्मन छो सम्झां? बाबा तुंहिंजे हूंदे ई घर में धमाल शुरू लॻी पई आहे। तूं त पंहिंजे पाण खे मुड़ुस सॾाईंदी बाबा। बाबा राणा बाबा मूं मुड़ुस माण्हू सॾाइण खां कई तोबा। हाणे जेकॾहिं तूं मुड़ुस माण्हू थो सॾाई उहो माणे जोड़े खे बसि कराए तोखे मां ॿिन्ही हथनि सां सलाम कंदुसि। कमज़ोर आहे बाबा। हा हा बराबरि मुंहिंजी ऐं तुंहिंजी नूंहं जी सॼो ॾींहुं टुक टुक लॻी पई आहे। बाक़ी तूं ऐं तो वारो पुटु सॼो ॾींहुं मुसलो विछायो उन ते वेठा आहियो ऐं ज़बान त रुॻो अल्लाह 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 अथव। सुञाणा कान छा तव्हांखे? जंहिं घर जे मथां शैतान पियो लामारा ॾींदो उन में अलाह जो ज़िक्र किथे थींदो? मुआ खगा कुछ अल्लाह अल्लाह कर अल्लाह अल्लाह कर। ओ हिन छोरे जा तुंहिंजी निड़ीअ में हथ अथई। आऊं तोखे बचाइण जी कोशिश में लॻी पई आहियां पर न तो वटि मुंहिंजो क़दुरु ई कोन्हे। ऐं जेकॾहिं आऊं न हुजां न त ही छोरी तोखे बुझ बुझ करे छॾे।
फुफी फुफड़ जा जुंडा त तूं पटंदी आई ऐं इल्जाम वरी मुंहिंजे मथां। जेकॾहिं मां अहिड़ी हुजां त राणो मूं मां बेज़ार न हुजे हा। हाँ सोरठ इहा ॻाल्हि तुंहिंजी सोराना सही आहे। जेकॾहिं अम्मा जी बाबा जे चपनि ते मोहर लॻी वञे चुप जी त हिन घर में सुकून थी वञे। अड़े छोरा तूं हर ॻाल्हि में मुंहिंजो नालो छो वठंदो आहीं? हाँ माणे ॼाणे जोणे ॼाणे ॿुध ॿीहर मुंहिंजो नालो विच में खयो अथई न त बेइज़्ज़तो कंदोसांइ। सादिक तूं इहो सुठो नथो करीं। मां जेॾी महिल वियुसि हितां त बचल खान खे तुंहिंजी दाह ॾींदुसि। अचे वठ मानी खा। शिकायत तॾहिं कंदे जॾहिं तूं हितां ज़िंदा वापसि वेंदे। छा तूं मूंखे मारे छॾींदे? त छा तो इहो सम्झो आहे तो जीरो वापसि हलियो वेंदे? सादिक कसम सां मूंखे का ख़बर कान्हे का। अञा त मूं तोखां कुझु पुछियो ई न आहे। पोइ बकवास छाजे लाइ थो करीं? ॿुध जेको पुछणो अथई न उहो पुछ, पोइ मूं मां हथ कढ। मूंखे का बि जल्दी न आहे। अञा तोखे 8-10 ॾींहं रहाईंदुसि। छा सम्झी? 8-10 ॾींहं तोखे रहाईंदुसि। महिमानी खाराईंदुसि, महिमानी सुठा सुठा ताम खाराईंदुसि। सादिक सच पुछी न त राति जो हिते मच्छर बि ॾाढा आहिनि ऐं ॿियो वरी ही हथ ॿधल हूंदा आहिनि न। असुल मूंसां ॾाढी वेदन कई अथनि मच्छरनि। अञा त मूं पंहिंजी कारवाई शुरू ई न आहे कई। जॾहिं न मां पंहिंजी कारवाई शुरू कंदुसि सोच लीमा, सोच त तुंहिंजो कहिड़ो हशर थींदो। ठीकु आहे इन खां भलो आहे त पोइ मूंखे मारे छॾ। इहा तुंहिंजी ख्वाहिश बि पूरी कंदुसि पर कुझु ॾींहं तरस। अदा सादिक मूं त बड़ी भोग पे करायो। भोग मानी खा। खा खा खा। मुझो भाली बोलाए जे किथे हूंदो सॼे ॻोठ में ॻोल्हे चुको आहे। हिक माण्हूअ खां पुछो आहे पर अधे लीमे जी का ख़बर कोन थी पवे। ओ अल्लाह साईं मुझे भाली में पंहिंजी हिफ़्ज़ो अमान में रखजाए। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।